अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी नायाब महफ़िल खणी आया आहियूं उस्ताद जलाल चन्ने जो शागिर्द मंज़ूर हुसैन लगारी जी। हीअ तमामु भली महफ़िल आहे ऐं हिन जूं कुझु झलकियूं जेके आहिनि अॼु असां जेको आहे हिन खे अपलोड कयूं था ऐं कुझु ॾींहंनि में इनशाला जेको आहे पूरी महफ़िलनि खे बि अपलोड कंदासीं वक़्तु सिर वक़्तु। ऐं तव्हां ॿुधो ही तमामु बहितरीनु महफ़िल आहे ऐं उस्ताद जलाल चन्ने जी महफ़िल आहे ऐं उस्ताद जलाल चन्ने जो शागिर्द जेको आहे हिन में तमामु बहितरीनु अंदाज़ सां जेके ॾोहीड़ा ॾिना आहिनि ऐं इनशाला तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदा। अचो त पोइ दोस्तो हिन महफ़िल खे ॿुधूं। मजीद निगारी जो नेत्र का सुनाया